पेरेंट्स पेरेंट्स बि वॾो जेको आहे असांजे लाइ बैरियर कंदा आहिनि। ऐं हिकिड़ो वीडियो शेयर कंदुमि तव्हां सां इनशाला, तव्हांजो जेको आहे कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। ओके, सो तव्हां वीडियो खे ॾिठो त हिकिड़ो ही मूवी जो सीन आहे। ही वञे पियो ॿाहिरि मुल्क ऐं पंहिंजा ड्रीम्स अचीव करणु, बट हिन जो फादर जेको आहे ख़ुशि न हुयो। ऐं ज़ाहिर पेरेंट आहे, उहो चवंदो आहे त ॿार असां सां गॾु रहनि ऐं जेका बॉन्डिंग आहे उहा रहे ऐं परे न वञे। ज़ाहिर आहे हिकिड़ो पेरेंट्स खे इनसिक्योरिटी थींदी आहे। त तव्हां हिन में ॾिसो त हिन सिर्फ़ु हिकु लफ़्ज़ चयो ऐं पेरेंट्स जेके आहिनि एग्री थी, फादर एग्री थी वियो ऐं उहो फादर जेको आहे हुनखे ख़ुशी ख़ुशी परमिशन ॾिए थो। हुन इहो चयो त जेको आहे जेकॾहिं तव्हां ख़ुशि न आहियो त मां नथो वञा। त हुन फादर चयो त जेको आहे तूं वाक़ई ईअं करे सघीं थो? चई हा मां करे सघां थो। ॾिसो, पेरेंट्स खे कॾहिं कॾहिं तव्हांजो जेको बिहेवियर हूंदो आहे न, उहो ई तव्हांखे जेको आहे पाण तव्हां उन्हनि खे दुश्मन कंदा आहियो। जेकॾहिं तव्हां पेरेंट्स सां कम्युनिकेशन भली रखो, पेरेंट्स खे ऑन बोर्ड वठो पंहिंजी ज़िंदगी जे फ़ैसिलनि में, सिर्फ़ु हुननि खे रियलाइज़ करायो त हा मां तव्हांजे करे हीअ शइ करे थो सघां, तव्हांजे करे मां हीअ शइ करे थी सघां, त यकीन कयो त सभिनी खां वधीक ख़ुशी तव्हांजे पेरेंट्स खे थींदी तव्हांजे कामयाबु थियण ते, न कि ॿिए कंहिंखे। सो पेरेंट्स खे ऑन बोर्ड वठणु तमामु ज़रूरी आहे। सिर्फ़ु तव्हांजे लफ़्ज़नि जी गेम आहे ऐं लफ़्ज़ चवंदा आहिनि त लफ़्ज़ तव्हांजी डिफाइन कंदा आहिनि वर्थ खे। सो लफ़्ज़नि खे इम्प्रूव कयो। पेरेंट्स सां जेको प्यार आहे उहो तव्हांजे लफ़्ज़नि में नज़र अचे। 6 महीननि जे हिकिड़े रिलेशनशिप में आहियो, तव्हां पूरी दुनिया छॾे सघो था, बट पेरेंट्स खे तव्हां एटलीस्ट लफ़्ज़नि में बि नथा तव्हां चई सघो। भले तव्हां दुनिया न छॾियो पूरी, बट एटलीस्ट तव्हां उन्हनि खे रियलाइज़ त करायो त हा तव्हां बि उन्हनि सां प्यार कयो था। सो पेरेंट्स सां लव जो इज़हार कयो। चवंदा आहिनि त माउ जे जन्नत, पेरनि जे हेठां जन्नत आहे ऐं पीउ हुनजो दरवाज़ो आहे। ऐं जेको आहे दुनिया जी सॼी भागदौड़ मुंहिंजे ख़्याल में जन्नत जे करे आहे, उहा जन्नत तव्हांजे मदर जे ऐं फादर वटि पई आहे। सो जन्नत पकड़ियो ऐं तव्हांजी ज़िंदगी में आसानियूं थींदियूं। ऐं हिकिड़ी ॿी शइ त पेरेंट्स खे प्यार सां ॾिसण सां ई जेको आहे हज जो सवाबु मिलंदो आहे। त तव्हां छो नथा हज जा सवाब खटियो ॾींहं में? जेतिरा चाहियो तव्हां खटे सघो था, प्यार सां ॾिसो। ऐं ॿी ॻाल्हि, पेरेंट्स सां रिलेशनशिप इम्प्रूव कयो। जॾहिं पेरेंट्स खे 100% पंहिंजी ॻाल्हि सम्झ ईंदो त यकीन कयो को इशू तव्हांजे अॻियां क्रिएट न कंदा। पेरेंट्स सां रिलेशनशिप इम्प्रूव करण में आउं चाहींदुमि त मां हिकिड़ी टिप ॾींदुमि तव्हांखे त हिकिड़ो जेको आहे डेयरी मिल्क चॉकलेट वठी करे पंहिंजे पेरेंट्स खे ॾियो पंहिंजे तरफ़ां ऐं चओ बाबा मां ही मां तव्हांजे लाइ वठी आयो आहियां। पोइ तव्हां हुनजी ख़ुशी ॾिसिजो त जेको आहे केतिरी तव्हांखे उहा ख़ुशी ॾियनि था ऐं उन्हनि जे चहिरे ते नज़र ईंदी उहा ख़ुशी। सो पेरेंट्स जेकॾहिं तव्हांखे स्टॉप कनि था अॻिते वधण खां, त उन्हनि खे तव्हां डील कयो ऐं डील करे ई तव्हां अॻिते निकिरी सघो। उन्हनि खे नाराज़ करे तव्हां अॻिते वञण जी कोशिशि कंदो, यकीन कयो तव्हांखे जेका ख़ुशी मिलंदी, जेका तव्हां सोचो था त हीअ ख़ुशी मिले, ओड़ी उहा ख़ुशी न मिलंदी जेसिताईं पेरेंट्स नाराज़ हूंदा। पेरेंट्स खे ऑन बोर्ड वठो पंहिंजे फ़ैसिलनि में।